सलात शरीफ। एक बेरो वरी मोहब्बत सां सलात। अञा एक बेरो सलात। अल्हम्दुलिल्लाहिल अज़ीज़िल गफ़्फ़ार वल जलीलिल जब्बार वल करीमिस सत्तार वस्सलातु वस्सलामु अला हबीबिना मुहम्मदिनिल मुस्तफ़ल मुख्तार साहिबित ताज वल मिअराज व साहिबिल इज़्ज़त वल वक़ार सल्लल्लाहु व सलामुहु अलैहि व अला आलिहि व सहबिहिल मुहाजिरीन वल अंसार। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व रफ़अना लक ज़िक्रक। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। हज़रात, उलमाए किराम मुअज़्ज़िज़ीन हज़रात, प्यारा दोस्तों, बुजुर्गों ऐं भाइरों, अज जंहिं बाबरकत महफ़िल में असीं हाज़िर आहियूं, इन महफ़िल जो उन्वान आहे ज़िक्र मुस्तफ़ा। महबूब जे ज़िक्र जी महफ़िल। केॾी सुहिणी महफ़िल आहे, जंहिं महफ़िल में सुहिणे लॼपाल नबी जो ज़िक्र हुजे, जंहिंजे ज़िक्र सां दर्दमंदनि जा दर्द लही वेंदा आहिनि, ग़मगीननि जा ग़म मेटिजी वेंदा आहिनि, परेशानियूं लही वेंदियूं आहिनि। जंहिं महबूब जो ज़िक्र रूह जी ग़िज़ा है, जंहिं महबूब जो ज़िक्र ईमान जी ताज़गी आहे, जंहिं महबूब जे ज़िक्र सां अल्लाह भी राज़ी थींदो आहे, अल्लाह जो हबीब भी राज़ी थींदो आहे। जंहिं ज़िक्र जे करण वारो भी रहमत में झोलियूं भरींदो आहे, जंहिं ज़िक्र जे ॿुधण वारा भी रहमत जूं झोलियूं भरे मोटंदा। ई उहो ज़िक्र आहे, मदीने वारे जो ज़िक्र उहो ज़िक्र आहे जो ज़मीनुनि ते भी इहो ज़िक्र आहे त आसमाननि ते भी इहो ज़िक्र आहे। मलाइकनि जे महफ़िलुनि में मदीने वारे मीर जो ज़िक्र आहे, इंसाननि में, जिन्ननि में, औलिया जी महफ़िल में, अंबिया जे अरवाहनि जी महफ़िल में, आलमे पस्त में, आलमे बाला में, जाॾे नज़र कयो मुंहिंजे दिलबर नबी जो ज़िक्र ही ज़िक्र। अखियूं खोले वे, निंड फिटा, ॿार अञा हाणे थिया आहिनि, फजुर ताईं त वेहंदो न, कहिड़ा कहिड़ा फजुर ताईं वेहंदो। हाँ, वो ज़िक्र आहे जो बांगे जी बांग में मदीने वारे जो ज़िक्र, निमाज़ी जे निमाज में महबूब जो ज़िक्र, खतीब जे खुतबे में महबूब जो ज़िक्र, हाजी जे हज में महबूब जो ज़िक्र, गाजी जे गज़ा में महबूब जो ज़िक्र, मुजाहिद जी ललकार में महबूब जो ज़िक्र, आशिक जे
दिल जे गहरायुनि में मुझे दिलबर नबी जो जिक्र ऐं तेसी ताईं इबादत मुकम्मिल न थी थिए जेसी ताईं जिक्र यार न हुजे ये न थोड़ो ॾाढे चो सुभान अल्लाह जी निमाज़ी जी निमाज तेसी ताईं मुकम्मिल न थींदी जेसी ताईं निमाज में मदीने वारे जो जिक्र न कंदो हिकड़े वहाबी लिखियो आहे पंहिंजे किताब में त निमाज में जेकॾहिं गॾ ऐं घोड़े जो ख्याल अचे त निमाज कोन भॼंदी पर मुस्तफ़ा करीम जो ख्याल अची वञे त निमाज भॼी पवंदी ही हुननि जो अक़ीदो आहे ही हुननि जो चवण आहे पर अॼु ॿुध त अल्लाह जे रसूल जो फरमान छा आहे सुननदार कुतनी में हदीस ईंदी आहे सरवरे आलम फरमायो त तेसी ताईं तव्हांजी निमाज मुकम्मिल न थींदी तेसी ताईं तव्हांजी निमाज मुकम्मिल न थींदी तेसी ताईं तव्हांजी निमाज मुकम्मिल न थींदी जेसी ताईं निमाज जे अंदर मूं मुहम्मद करीम ते दुरूद न पढ़ंदो हवा क़याम में भी हो किरत कयो अलहम्द पढ़ो सूरत मिलायो क़याम कयो रुकू कयो सजदो कयो क़ैदो कयो हर न्याज़मंदी जी सूरत अदा करे चुको रब जे बंदगी जो हर रंग ऐं ढंग अपनाए चुको पर तव्हांजी निमाज अञा क़बूल न आहे तव्हांजी निमाज अञा शर्फ़े क़बूलत न हासिल करे सघी आहे जेसी ताईं हीअं चओ अस्सलामु अलैका अय्युहन नबी त याद अथव हाँ हितों जे कंहिंखे उथारिया न त घणनि खे अतहियात याद कोन हूंदो वरी जे पुछा न त जलाल चांडीअ जो राग सॼो याद हूंदो हाँ शमन मीराली जो गानो सॼो याद हूंदो भाई अतहियात याद कोन्हे सिखो सिखो आलमनि वटि वञो निमाज़ पढ़ण सिखो दुरूद पढ़ण सिखो अतहियात पढ़ण सिखो जॾहिं अतहियात पढ़ंदो ही हथ अदब जा ॿधियूं ॾाढे न्याज़ मंदी सां गोॾड़ा भञूं वेठो ही ओॾी महिल छा चवंदो ही अस्सलामु अलैका जेकॾहिं इन जो तर्जुमो कजे अरबी खां अरबी में तर्जुमो अरबी खां अरबी में तर्जुमो कजे अस्सलामु अलैका अय्युहन नबी जो तर्जुमो छा थींदो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अॼु मस्जिदुनि तां मेटाइनि था या रसूल अल्लाह लिखियल हुजे न या मेटाइनि था त या रसूल अल्लाह न चओ या चवण शिरक आहे छो त या हरफ निदा जो आहे जेको वेझो हुजे जेको ॿुधण वारो हुजे हाज़िर हुजे नाज़िर हुजे उन्हे खे चइबो आहे या ही चवनि था नबी हाज़िर न आहे नबी नाज़िर न आहे ही चवनि था नबी हयातुन नबी न आहे या रसूल अल्लाह न चओ पर निमाज़ जे अंदर ॿाहिरि फतवा ॾिए थो त या रसूल अल्लाह न चओ पर निमाज़ में चए थो अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाह केॾो तज़ाद आहे ॻाल्हियुनि में केॾो तज़ाद आहे ॻाल्हियुनि में निमाज़ खां ॿाहिरि हिकिड़ी फतवा ऐं निमाज़ जे अंदरि वरी ॿी ॻाल्हि उहा ॻाल्हि सम्झो न हिते निमाज़ में त ज़ोरी चवणो हथ ॿधिया पिया आहिनि कोन सम्झो न हथ ॿधियल आहिनि जो ख़ुशी सां नथो या रसूल अल्लाह चवे हथ ॿधराए ज़ोरी बि रब चवराइस थो चओ अस्सलामु अलैका अय्युहन नबी मुंहिंजा साईं अबा तव्हां हिन राज मलकानी सरदारनि जो राज आहियो ख़ुदा तव्हां राज जो बि ख़ैर कंदो सरदारनि जो बि ख़ैर कंदो हिकिड़ो राज जो ग़रीब माण्हू निमाज़ बीठो पढ़े
रईस मोहम्मद अली खान अची वञे, रईस मोहम्मद उस्मान खान अची वञे, डॉक्टर साहब अची वञे, निमाज़ पढ़ंदे चवंदोसि साईं सरदार साहब अस्सलाम वालेकुम चवंदोसि, भला जो चओसि त निमाज़ बीहंदी या भॼंदी? हाँ, सरदार कौम जो चङो मुड़सा, वज़ीरा, वकीला, नवाबा, अमीरा, केॾो बि शान वारो आ, पर जेकॾहिं निमाज़ में बीठो ही त हाणे तोखे ॿिए सां ॻाल्हाइण जी इजाज़त नाहे, ॿिए खे सलाम करण जी इजाज़त नाहे, ॿिए सां जे ॻाल्हाईंदे तुंहिंजी निमाज़ भॼी पवंदी, पर निमाज़ जे दौरान मुंहिंजे दिलबर नबी खे सलाम कर, तुंहिंजी निमाज़ मुकम्मल थींदी। चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, लाउड जो मुंह रखियो, चो सल्लल्लाहु अलैका या मोहब्बत सां चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। निमाज़ जे अंदर अल्लाह जी इबादत आ, रब जी बंदगी आ, पर बंदगी जो भी आला मकाम आ। हर इबादतन खां वधीक कुर्ब इलाही जे हुसूल जो ज़रियो निमाज़ हूंदी आ। सफ़ा हेॾे करी, थोरो हेॾे करी, चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। उन्हें निमाज़ जे अंदर, उन्हें इबादत जे अंदर, उन्हें बंदगी जे अंदर भी तेसी तई तुझी निमाज़ कबूल ना है, तेसी तई तुझो क्याम भी कबूलियत खे नथो पहुचे, तुझो रुकू भी शरफ़े कबूलियत नथो माने, तुझा सजदा भी रब वट कबूल ना आहिन। जॾहिं चवंदे अस्सलामु अलैका अय्युहन नबी, हाणे तुझी निमाज़ कबूलियत वारी थींदी। गाल समझो था, गाल समझो था, चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। मोहब्बत सां ज़ौक़ सां चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। नबी जो ख्याल अचे त निमाज़ भॼी पवंदी। हे हुननि जो अक़ीदो आहे, चाचे वारनि जो जी, चाचे वारनि जो अक़ीदो आहे त निमाज़ में नबी जो ख्याल अचे त निमाज़ भॼी पवंदी। पर अचो त सोने सिद्दीक़ अकबर खां पुछूं, सैयदना फारूक आज़म खां पुछूं, सैयदना उस्मान गनी ज़िन्नूरैन खां पुछूं, मौला अली शेर जली खां पुछूं त छा निमाज़ में नबी जो ख्याल अचे त निमाज़ भॼे थी या निमाज़ मुकम्मल थिए थी। सही बुखारी खण, सही बुखारी जे अंदर हदीस ईंदी आ त मुंहिंजे महबूबन जी तबीयत नासाज़ आ, मुंहिंजे महबूब मस्जिद ॾे वञण बंदि कयो। साईं फरमाइनि था मुरू अबा बकरिन अन युसल्ली बिन्नास, अबू बकर खे चओ त माण्हुनि खे निमाज़ पढ़ाए। मुस्लो मुंहिंजो आ, इमामत वारो मुस्लो मुंहिंजो आ, पर मां पंहिंजो जानशीन पंहिंजे अबू बकर खे थो मुक़ररु कयां, पंहिंजो ख़लीफ़े बिला फ़सल मुक़ररु थो कयां। सिद्दीक़ अकबर खे मुरू अबा बकरिन, अबू बकर खे चओ त मुंहिंजे मुस्ले ते भी निमाज़ पढ़ाए।
17 नमाजूं सोने सिद्दीक़ अकबर पढ़ायूं ताजो वो सुमर जे सुमर ते मुझे प्यारे नबी दुनिया का पर्दो फरमाइन था जेरी मल महबूब सोना तबीयत में अफाको महसूस कंता फरमाइन था त मां अज दिसा त मुझा गुलाम मुझे मुकरर कयल इमाम जे पोया किए था नमाज पढ़ महबूब सोना उछा पंजे हुजरे जो दर खोलियूं बा जरा तसवर कयो जेके मदीनो ॾिसी आया जेकी जन न ॾिठो आहे अल्लाह शल सभिनी खे मदीनो ॾेखारींदो हाँ महबूब जो हुजरो हुजरे आयशा जंहिंमें हींअर बि मुंहिंजा महबूब जलवा नुमा आहिनि इहो जेकॾहिं निमाज़ मस्जिद नबवी में पढ़ंदा हुजो त हुजरो खॿे हथ ते थिए हाणे साहबन जो मुंह किबले ॾे हुजे महबूबन करीमन जो हुजरे जो दरवाज़ो हुजे खॿे हथ ते हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो दर खुलियो हाँ सुभान अल्लाह दर दिलबर जो खुलियो आका जो दर खुलियो पर्दे जे हटण जो आवाज आयो त उहे असहाबी जन 3 ॾींहं मुंहिंजे महबूब जो दीदार न कयो हुयो उन्हनि जूं अखियूं 3 ॾींहंनि जूं उञारियूं हुयूं त किथे महबूब जो दीदार नसीब थी वञे जेॾीमहिल पर्दे जे हटण जो दर जे खुलण जो आवाज ॿुधो अथनि त सहाबन समझो त दिलबर नबी अची रहियो आहे सहाबन जा मुंहं काबे खां फिरी विया दिलबर नबी जे चेहरे खे तकण लॻा हे त चए थो ख्याल रुगे अची वञे नबी जो पर सहाबा ख्याल छा हुननि जा त चेहरा हुननि जा ख्याल हुननि जा जिस्म हुननि जा ज़ाहिर हुननि जा बातिन सरताबा मुश्ताक़ मुस्तफा बणजी विया दीदार जा तालिब बणजी विया उन्हनि जा चेहरा किबले खां फिरी विया ऐं मदीने वारे मीर जे रुखे पाक खे तकड़ लॻी विया ॻाल्हि सम्झव जेॾीमहिल महबूबन करीमन ॾे ॾिठऊं चवनि था हीअं जो ॾिसूं त महबूब मुस्कुराइनि पिया कंहिं दर्द वारे दाह कई महबूब मिठा तुंहिंजे मुरकण तां मां सदके महबूब मिठा तुंहिंजे मुरकण तां मां सदके मां सिद्दीक़ा जे सुई लहण तां मां सदके महबूब मिठा तुंहिंजे मुरकण तां मां सदके मां सिद्दीक़ा जे सुई लहण तां मां सदके महबूब जॾहिं मुस्कुराईंदा त ऊंदा घर रोशन बणजी वेंदा महबूब ॻाल्हाईंदा हुया त मुंहिंजे दिलबर नबी जे दहने मुबारक मजा वात मुबारक मजा नूर जा किरणा निकिरंदा हुया सुभान अल्लाह साहबी था चवनि त जेॾीमहिल असां ॾिठोसीं त महबूब मुस्कुराइनि पिया असांजूं दिलियूं ख़ुशियुनि में मसरूर थी वियूं जो दीदारे यार नसीब थी वियो तुंहिंजे दीदार ले मदनी लॻे में लूअ लूअ अंदर लोरी तुझे दीदार ले अरबी लगे में लुआ लुआ अंदर लोरी बिर बेहाल कयो बेवसे खसे दिल यार वे जोरी तो सल्लल्लाहु अलैहि या गाल मोहब्बत वारन जी आ, गाल दर्द वारन जी
दिया ही गाल इश्क वारन दिया सुभान अल्लाह इश्क वारन का पुछो जरी मल यार जी याद दिया तो बेताब अखियों लुड़का हारे वेंदियूं अज आधी रात जो मुखे सुनो सरवर याद पियो निंद्र नेण ने जी फिटी मुखे हो तो हर हर याद पियो इश्क बारण बारिया मुतमाग मदीने जा सारिया इश्क बारण बारिया मुतमाग मदीने जा सारिया घोड़ा हिते किया घारिया मुखे घोट गोहर याद पियो इश्क उधमा था चने मुझा जोश में जे राजल ने सिंध में सिकायल किया सुमने जन के मेरा मिंबर याद पियो है अजब आधी रात जो मुखी सुनो सरवर याद पियो निंद्र नेण ने जी फिटी मुखे हो तो हर हर याद पियो चो सल्लल्लाहु अलैहि या चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह दोस्ताने मोहतरम जरी साहबा जी निगाहूं मुझे महबूब जे मुखड़े ते पियूं रुखे मुस्तफा दिठूं दुहा वारो चेहरो दिठूं वल्लेल वारा जुल्फ दिठूं साहबी था चवण त असां के भव थी पियो त दीदार जे खुशी में असां पंहिंजे निमाज़ुन के छड़े दिल भर दे डोड़ी वनी दीदार कयूं महबूब मुस्कुराए फरमायो तवा इश्क में कामयाब आयो जिनमल सहाबा में चुरपुर थी त अबू बकर सोने समझो त शायद महबूब अची रहा है वज़न अन्न नबिय सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खारिजन इला सलात सोने सिद्दीक समझो त शायद महबूब अची रहा है फनकस अबी बकरिन अला अकबई है हजरत सिद्दीक अकबर पंजे पेरन ते पोइते पोइते पसबा थियण लगो पोइते हटण लगो त मुसलो खाली कया दिल भर अचे त इमामत कराए अल्लाह अल्लाह महबूबन फरमायो अन अतिमुस्सलात पाजी नमाज के पूरो कयो मु तवा जे इश्क जो इम्तिहान पे वरतो तवा इश्क में कामयाब आयो जो पढ़ो नमाज प्या पर दिल मुस्तफा जे दीदार से जुड़ी बीठी आ सुभान अल्लाह चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह चो चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मुझे दिलड़ी जो दिल पर महबूब मोहम्मद मुझे दिलड़ी जो दिल पर महबूब मोहम्मद रहमत जो पिरी पे कर
जे जिक्र सा जिक्र महबूब मोहम्मद जिते जिक्र खुदा उते जिक्र मुस्तफा बांगे जे बांग में खतीब जे खुतबे में मुअज्जिन जी अज़ान में अल्लाह अल्लाह जिते जिते जिक्र खुदा उते जिक्र मुस्तफा। तू खुश नसीब है जो अज तो जिक्र मुस्तफा जी महफिल सजाई है। ओ जागण वारा इन महफिल में विखूं भरे अचण वारा वेही महबूब जे जिक्र के बुधण वारा तू खुश नसीब आही जो इया महफिल इया जिक्र यार जी महफिल में भाग वारन के नसीब थी। बलूचिस्तान में वियासी उते दोस्तन बुधायो चई सही ते महफिल नात थी। ये सरकारी सतह ते महफिल नात थींदी आहे तालके जे सतह ते वरी पोइ ज़िले जे सतह ते वरी सूबाई सतह ते नात जा मुक़ाबला गवर्नमेंट ऑफ बलोचिस्तान कराया। चई जेॾी महिल महफिल नात हली त हिकिड़ो आयो उन चयो बाबा मैं तो हमद पढ़ूंगा। उन्होंने चयो बाबा हम तो हो चुका ये महफिल नात है तबर्रुकन एक मर्तबा हमद पढ़ा जा चुका है अब तुम नाते रसूल पढ़ो। उन्होंने चयो नहीं मैं तो हमद पढ़ूंगा। जी बाबा ही महफिल नाता मुकाबले नाता तू नात महबूब जी पढ़। चे अच्छा मुखे दियो तो मैं पढ़ा दो। स्टेज ते आयो त अचे शुरू के उसामा बिन लादेन साडा शेर उसामा बिन लादेन मना नबी जी नात पढ़ंदे नांग पियो खाएस कोन समझो हां उसामा बिन लादेन जे शान में मनकबत शुरू कयई जे हम तो पढ़ा उसामा जी तारीफ कया मुल्ला उमर जी तारीफ कया बाकी नबी जी नात न पढ़ंदुस। अरे ही नात भी के भाग वारन के नसीब थींदी आहे। हां ही बख्त वारन के रब्बे जुल जलाल पंजे महबूब जी तारीफ करन जी ए तारीफ बुधन जी इने महफिल में अचन जी वेहन जी जागण जी तौफीक बि भाग वारन के मिलंदी आहे। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह चो चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। छो तो रब तो फरमाए रब जो कुरान गवाह रब्बे जुल जलाल फरमायो वरफाना लक जिक्रक महबूब तुझे वास्ते तुझे जिक्र के असां बुलंद करे छडियोसी। छा कयोसी छा कयोसी तव्हां ॻाल्हायो तव्हां न ॻाल्हाइण जो रोज़ो रखियो आहे। साईं किबला मुफ्ती जाती वारा साईं नालो मुझे ज़हन में नथो अचे साईं जे खिताब साईं नज़र मोहम्मद किबला बयान फरमायो त तव्हां आस्ते जिक्र कयो जी में होरिया जिक्र कयो तव्हां वाह जो अमल कयो न सुभान अल्लाह न अल्हम्दुलिल्लाह न अल्लाहु अकबर न सलातो सलाम अलैहि या रसूल। हां साईं जो फरमाए वियो आहे त तव्हां दिल में जिक्र कयो त तव्हां बि चुप कयूं वेठा हुजो और दिल में सुभान अल्लाह चओ था अल्लाह दिल में भी विसरी वियो। अजीब ॻाल्हि आहे त ज़िक्रुल्लाह अल्लाह जो ज़िक्रुल्लाह फरमायो थो वञे पियो त नमाज भी ज़िक्र आहे तिलावत भी ज़िक्र आहे सुभान अल्लाह भी ज़िक्र आहे अल्हम्दुलिल्लाह भी ज़िक्र आहे। पोइ हिकु तरफ़ ज़िक्र ते आहिस्तगी जी पाबंदी लॻाई थी वञे ॿिए तरफ़ चयो थो वञे त सुभान अल्लाह ॾाढे चओ नारे तकबीर ॾाढे हणो अहिड़ो नारो हणो जो शैतान भॼी वञे मुल्क वॼी वञे। हाँ
हज़रात नक्शबंदन जे ज़िक्र जे बारे में जंहिंजो जेतिरो मुतालियो हूंदो ओतिरी ॻाल्हि कंदो, जंहिंजी जेतिरी इल्म जी रसाई हूंदी, जंहिंजो जेतिरो वसी ज़र्फ़ हूंदो उहो ओतिरी ॻाल्हि कंदो। हा हज़रातुल कुद्स खण, हज़रात मशाइख़ नक्शबंदिया जेके मुजद्दिदी आहिनि नक्शबंदी, उन्हनि जो तसव्वुफ़ खण। हज़रातुल कुद्स जे अंदर हज़रत सैयद महमूद इंजीर फगनवी जेको सिलसिले आलिया नक्शबंदिया में जन हज़रात जो नालो खयो वियो, उन्हनि सभिनी जो शेख तरीक़त आहे, इमाम रब्बानी जे मुर्शिदन में आहे हज़रत सैयद महमूद इंजीर फगनवी रहमतुल्लाह अलैह। हज़रत बहाउद्दीन नक्शबंद बुखारी जो मुर्शिद हज़रत सैयद अमीर कलाल ऐं सैयद महमूद इंजीर फगनवी जे विच में 4 वास्ता आहिनि। इहे चारई बुज़ुर्ग ख़फ़ी सां गॾु जारी ज़िक्र कंदा हुया जेके नक्शबंदनि जा इमाम नक्शबंदन जा इमाम आहिनि। हज़रत शहनशाह बहाउद्दीन नक्शबंद बुखारी जे बुखारा जे अंदर सिलसिलो नक्शबंदी जो मूजिद नक्शबंदी जो लफ्ज़ जारी थियो आहे हज़रत बहाउद्दीन नक्शबंद बुखारी का, उन्हें बहाउद्दीन जो मुर्शिद सैयद अमीर कलाल वो ख़फ़ी सां गॾु जहरी ज़िक्र कंदो हुयो। अल्लाह जो ज़िक्र होरिया करे ॾाढे करे खुदा जे ज़िक्र जी तवार जारी रखणी आहे। हीअं बि सजण वाह वाह, हूअं बि सजण वाह वाह, यार खे राज़ी करणो आहे। हज़रत साईं वीहड़ वारनि जा जेके मुर्शिद हुया न, हज़रत मलकानी साहब रहमतुल्लाह अलैह, उन्हें को के माण्हू पुछोसी औरत ॾाढिया ज़िक्र करे या आस्ते, चइबो औरत खे आस्ते ज़िक्र करणो आहे, पर जॾहिं यार जा पूर पवनि भली रड़ियूं करे दाहूं करे उन ते मयार आहे ई कान। अल्लाह जो ज़िक्र करण जे बि सूरत सां करी रब जो ज़िक्र आ, रब के ज़िक्र वारा बाना वणंदा आहिनि। छो त ज़िक्र खुदा हुजे, ज़िक्र मुस्तफा हुजे, इन ज़िक्र सां दिल राह के रूह के राहत मिलंदी आ, रब भी राज़ी थींदो आ त मदीने वारो साईं भी राज़ी थींदो। चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल कुलूब। खबरदार ज़िक्रुल्लाह सां दिलनि खे इत्मीनान मिलंदो आहे। इमाम नबहानी जवाहिरुल बिहार में लिखनि था त हुजूर जे अस्मा मजा महबूब जे नालन मजा हिकड़ो नालो आ ज़िक्रुल्लाह। रब शर मस्जिद नबवी जो दीदार कराए। मस्जिद नबवी जी जेका न मेहराब वारी दीवार आहे न, मेहराब उस्मानी वारी दीवार, बाबू सलाम खां वठी बाबुल बकी ते हिकड़ो पट्टो ठहियल आहे, उन पट्टे ते महबूब जा नाला लिखियल आहिनि। 300 नाला त मां पाण हथनि सां लिखी आयो आहियां। उहे नाला मुबारक ॾिस त हियां ठरी थो पए। उन नालनि में बि इहो नालो लिखियल आहे त महबूब जो नालो आहे ज़िक्रुल्लाह। छा ॻाल्हा ॻाल्हा महबूब जो नालो आहे ज़िक्रुल्लाह। कुरान तो फरमाए त अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल कुलूब। इमाम नबहानी जवाहिरुल बिहार में लिखनि था त ज़िक्रुल्लाह सां दिलनि खे इत्मीनान मिलंदो आहे। हज़रत इमाम नबहानी इन आयत जी तफसीर बयान फरमाईंदे फरमाइनि था त मदीने वारे मीर जो ज़िक्र कयो तव्हांजे बेकरार दिलनि खे करार नसीब थी। सच ॿुधा अॼु महबूब जो ज़िक्र ॿुधी तो मज़ो अचे थो या न? दिल खे करार आयो आया न? जंहिंखे राहत पहुती आहे सो हथड़ो तो मथे खणे। सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। जिक्र कर सोने
करदार तू सदा मुस्तफा मुस्तफा करदार तू सदा मुस्तफा मुस्तफा इस तरह नाल सीने ठरे रहणगे मुखे साल थिया आहिनि ये वाइज़ कंदे तकरीरूं कंदे मजमे ते बसां जी नज़र हूंदी आहे ॾिसंदो आहे न महबूब जो जेॾी महिल ज़िक्र थींदो आहे कन जा मुंहं गुलाब वांगुरु टिड़ी पवंदा हिकिड़नि खे अलाए छो तकलीफ़ थींदी आहे हीअं मुंहं चिॿा थींदा वेंदनि हीअं पारूं थो वांगण महबूब जो ज़िक्र थो थिए तोखे तकलीफ़ कहिड़ी थी थिए जेके सुन्नी से नबी जे शान के हद को टपाए था वञनि हद टपाए था अरे बा हद तूं भला मुक़रर करे दे इंची टेप खण हद ठाहे दे ते हितों को हेसी ताईं हद आहे पोइ असां उते बीह रहूं साईं हे आहे हे मर्द है मेजरमेंट करण वारो माप करण वारो हदूं दायरा मुक़रर करण वारो तू हद मुक़रर करे दे त असां उते थी बीहूं अरे हर शइ जी हद थी सघे थी मुंहिंजे मुस्तफा जे शान जी हद ई कान्हे बस खुदा न चइबो खुदा खुदा है मुस्तफा मुस्तफा है हू रब्बा ही अब्दा ही बानुआ हू रब्बा ही मखलूका हू खालिका शिरक जी त पाड़ ही पटजी वई चाचा तू शिरक जी वतवा लगाई कंहिंखे थो असीं त हर निमाज़ में ऐलान कंदा आहियूं अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु जॾहिं अब्दुहु व रसूलुहु चयोसीं शिरक जी त पाड़ ही पटजी वई हली बाक़ी असांखे त यार महबूब जो ज़िक्र वणे थो ज़िक्र कंदासीं तोखे नथो वणे त पोइ चओ पंहिंजे नसीबनि खे चओ पंहिंजे क़िस्मत खे असांखे हिन ज़िक्र सां प्यार आहे ही ज़िक्र ॿुधंदा आहियूं या पढ़ंदा आहियूं त दिलि बाग़ बहार थी वेंदी आहे ख़ुदा जो कसम मां पंहिंजी कमज़ोरी ॿुधाए मां पंहिंजी ज़ाती ॻाल्हि बयानु कंदो त न आहियां पर ज़हन में अची वई आहे कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे मां ख़ुदा जे ज़ात जो कसम खणी थो चवां कॾहिं कॾहिं मूंखे ईअं थींदो आहे जो मूंखे सख़्तु बुख लॻंदी आहे ऐं मजलिस में ईंदो आहियां जेॾी महिल महबूब जो ज़िक्र करे मोटंदो आहियां ख़ुदा जो कसम मूंखां मानी पाणी विसरी वेंदी आहे ईअं सम्झंदो आहियां ॼणो मानी पाणी खाई के ढो कयो हुजे महबूब जे ज़िक्र करण सां दिलि खे बाग़ बहारी पहुची वेंदी आहे छो त ही ज़िक्र ई अहिड़ो आहे न ही रूह जी ग़िज़ा आहे दिलुनि जी ग़िज़ा आहे ज़िक्र मुस्तफा सां ईमान ताज़ो थी वेंदो आहे दिलि खे राहत पहुची वेंदी आहे छो त रब जी रहमत जो नुज़ूल थींदो आहे तनज़्ज़लुर रहमत इंद ज़िक्र सालिहीन जॾहिं सालिह बाना अल्लाह जा वली बाना बुज़ुर्ग बाना नेकोकार बाना अबरार बाना उन्हनि जो ज़िक्र थिए त अल्लाह जी रहमत वसंदी आहे पर जिते ख़ुदि शहनशाह मदनी ताजदार जो ज़िक्र हुजे जिते ख़ुदि लजपाल नबी जो ज़िक्र हुजे जिते ख़ुदि मुंहिंजे मिठे मोहम्मद करीम जो ज़िक्र हुजे त उते छा रहमत जो नुज़ूल हूंदो पोइ उन महफ़िल में रहमत वसंदी आहे छा थोरो तवज्जो सां ॿुधण जी ॻाल्हि आहे रब शल असां सभिनी ते रहमतूं वसाए रब शल हिन जाती खे पंहिंजे मेहर जा मींहं वसाए रब शल हिन ज़मीनुनि खे आबाद करे दिलुनि खे महबूब जी मोहब्बत सां आबाद करे ॿनियुनि खे पोखुनि सां आबाद करे ॾिसो न मींहुं वसंदो आहे तवज्जो सां ॿुधण जी ॻाल्हि आहे मींहुं वसंदो आहे मींहं जूं कणियूं पवंदियूं आहिनि इहे मींहं जा फुड़ा जॾहिं वारियासी ज़मीन ते पवंदा आहिनि त उते गुल ऐं बूटा तयारु थींदा आहिनि कलराठी बनी ते पवंदा आहिनि त उते कांडेरा पैदा थींदा आहिनि छा कांडेरा पैदा थींदा आहिनि
इहो साॻो मींहुं जेॾी महिल सिप समुंडनि में सिप हूंदियूं आहिनि न, मींहुं पवंदो आहे त उहा सिप वीचारी मुंहुं खोले ॿाहिरि निकिरी मथे तरी ईंदी आहे। पोइ जेॾी महिल कतिरो मींहं जो हुन में पवंदो आहे त उहा बंदि थी वेंदी आहे, मुंहुं बंदि थी वेंदो अथसि। शाह साईं फरमाए त सिप सप जे समुंड में आब आसरोस, भाड़ो न पिए बिपुड़ी जो मिठो मुंहुं पियोस। रहंदी कड़े पाणी में आहे पर मिठो पाणी पीअंदी आहे, मींहं जो कतिरो सांडींदी आहे। भाड़ो न पिए बिपुड़ी जो मिठो मुंहुं पियोस, माणिक तॾहिं मिलियोस जॾहिं तांगो कढियाई तार मां। अजीब ॻाल्हि आहे, अजीब ॻाल्हि आहे। इहो मींहं जो फुड़ो नांग जे वात में पवंदो आहे त ज़हर बणिजी पवंदो आहे। कोन सम्झो? मींहं साॻियो आहे, मींहं जा कतरा साॻा आहिनि। नांग जे वात में ज़हर बणिजी पियो, सिप में पियो, मोती लखनि जो माणिक बणिजी पियो, वारियासी ज़मीन ते पियो, गुल गुलज़ारियूं बूटा पैदा थी पिया, कलराठी ज़मीन ते पियो, कांडेरा पैदा थी पिया। हाँ ॻाल्हि सम्झव? ज़िक्र यार जो हुजे रहमत वसंदी आहे, पर पोइ बनी बनी जो फ़र्क़ु आहे। ज़मीन ज़मीन जो फ़र्क़ु आहे। सुभाणे हिन मजलिस मां तूं ॾिसजे न वेही, जेकी मोहब्बत सां आया आहिनि उहे माणिक मेड़े ॾींदा। मां वधीक हाणे मिसाल ॾेई चुको आहियां, वधीक बयान कोन थो कयां, तव्हां पाण सियाणा आहियो। पोइ महबूब जे ज़िक्र सां रब राज़ी थिए, ज़िक्र सां रूह खे राहत पहुचे। जे ज़िक्र जो एॾो शान आहे त ख़ुदि मज़कूर जो शान छा? ॻाल्हि सम्झव? ॻाल्हि सम्झव? हिकिड़ो अलाह जो वली हो, बुज़ुर्ग बानो, सो तकरीर पियो करे त बाबा अलाह अलाह कयो, अलाह जो नालो वठो, हुन में फ़ाइदो आहे नफ़ो आहे। हिकिड़ो अंग्रेज़ी खानो थी बीठो, चईसि अलाह अलाह कयूं, अलाह 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 अलाह, इन में छा मिलंदो? पाण फरमायो त हे ईअं न सम्झंदो, पढ़ियो लिखियो माण्हू आहे। पाण आनक ॾिनोसि, आनक सम्झो था न, अॻे सिको जेको आनो, उहो आनो ॾिनोसि, हिन जी गिदामड़ी वठी आहे, गिदामड़ी वठी आहे। तव्हां छा चवंदा आहियो? आमड़ी या गिदामड़ी? पाण फरमायो हिते तरी ते रख, पोइ इन खे ॾिस ऐं चओ गिदामड़ी गिदामड़ी गिदामड़ी। हीअं जो हीअं ॾिसे बि वेठो ऐं गिदामड़ी गिदामड़ी वेठो करे, चई त हाणे ॿुधा, चईसि वात पाणी थी वियो आहे, वात सॼो खट मिठड़ो थी वियो आहे। चई भेण खाधी त कोन अथई? चई न साईं खाधी कोन अथव, गिदामड़ी जो नालो वरितो अथव। चई ना मुरादन, गिदामड़ी जे नाले में एतिरो असर आहे, रब जे नाले में असर न हूंदो। वदा जेकॾहिं कंहिंजो नालो वरितो थो वञे, उन नाले जो एतिरो असर आहे, ज़िक्र जो एतिरो असर आहे, त मज़कूर जो शान छा हूंदो? जे महबूब जे ज़िक्र में ही राहत ऐं भलाई आहे, त उन मज़कूर जो पंहिंजो शान छा हूंदो? रब शल उन दिलबर जो असांखे सच्चो गुलाम बनाए, उन महबूब जो रब शल सच्चो गुलाम बनाए। उन साईं जी फर्मा बरदारी में ॿिन्ही जहाननि जी छोटकारे जो चिठो महबूब जी फर्मा बरदारी में, महबूब जी इताअत में, महबूब जी गुलामी में, सोने लजपाल नबी जे फर्मा बरदारी में हिते बि वाह वाह, हुते बि वाह वाह। तो महबूब जा फर्मा बरदार थींदो या बेफरमान? हथ मथे 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 हथ खण, फर्मा बरदार थींदो। हाँ तो साईं फरमाइनि था त निमाज़ 5 वक़्त पढ़ो इंशाअल्लाह ताला। पोइ ॾियो ख़बर तव्हां पढ़ंदो निमाज़? हाँ पढ़ंदो न निमाज़ इंशाअल्लाह ताला, पर ईअं न जो 2 ॾींहं पढ़ी वरी मुसलो वेड़े रखो। हाँ
यारी लाए भी तो तोड़ निभावी ना चाचा। हाँ जे गुलामी वालो पटो गिची में पाए पो जैसी श्री में साह आहे तैसी महबूब जे दर जी गुलामी न छे। नमाज 5 वक्त पढ़ो रब तौफीक दे तो सुहारी रखायो ही दाढ़ी महबूब जी सुन्नत है। ठीक है ये मुहांडो वणे थो वणे तो रब तौफीक दे त परावा हक न खाओ गरीबन सा जुल्म न कयो मिस्कीनन जा हक न फबायो बेहयाई जा कम न कयो अखियुन के बुरी नजर खां बचायो पेरन के बुरे रस्ते दे पंध करण खां बचायो ज़बान के बुरी गुफ्तार खां बचायो होटलन ते ओताकुन में वेही ड्राड़ू ऐं बटाकू हणी परायूं गिलाऊं करे पंहिंजे ज़बान के नापाक न बनायो इन ज़बान सा महबूब जो ज़िक्र वेही कयो इन ज़बान सा दिलबर नबी ते दुरूद वेही पढ़ो तो ते रहमत मसीह बेशक गाल समझो दा हिकड़ो भेरो सलात पढ़ी त रब 10 भेरा तो ते रहमत मोकले 10 तुझा गुनाह मिटे छड़े 10 तुझा दर्जा बुलंद करे छड़े बेखबर सौदो सस्तो आया महांगो आ सस्तो आ मुझे साईं सौदो सस्तो आया महांगो आ तो रब तौफीक दे त रोजानो 313 बेरा दुरूद शरीफ रोज पढ़ो घणा बेरा 313 बेरा जेको रोजानो दुरूद पढ़े न तेसी मौत नहीं दुस अवल मदीने वाले जो दीदार थींदुस पो दुनिया का लादा। मिठी पाक बोली इन्हें जिक्र जी भैया मिठी पाक बोली ओ मिठी पाक बोली जिक्र जी भलिया तॾहिं तो खे तो ताज़ बाईअ मिलिया ओ तॾहिं तो के तोता ज़बाहिय मिलिया मिठो नालो रब जो तू पल पल पचार चतुड़ा चमन में आही ॾींहं 4 मिठो मुल्क पंहिंजो न भुलजी विसार चतुड़ा चमन में दा आही ॾींहं 4 ओ भली कर बागन में चतुड़ा भारी हुजे दिल ज़िबां तो जिक्र साण जारी दुनिया जा कमकार भली कर व्यापार करी धंधा करी पर दिल तुझी मदीने वारे मीर सा जुड़ल हुजे हथ कार सा हुजे दिल यार सा हुजे बदन तुझो चाती जे शहर में हुजे बदन बूहड़ में हुजे बदन मलकानी में हुजे बदन राज मलक में हुजे पर दिल तुझी मदीने पाक में हुजे तो मजो केडो लुत्फ केडो जीण जो हज़ इन्हें के मिलियो जीण जो लुत्फ इन्हें के मिलियो जे दिल मदीने वारे मीर सा मिलाई तो इन्हें मोहब्बत में जे मेणा मिलन जे दाना मिलन जे दुनिया रुसी वने जे मिट रुसी वने एक पासे सजो जग थी वने पर शल मदीने वारो मीर राजी हुजे मुख मुझो रसूल अल्लाह हजरत ज़ैद बिन दफना रज़ी अल्लाह ताला अन्हु के काफिर हुदूद हरम खां बाहर वठी आया शहर मक्का खां बाहर वठी अल्लाह तनईम मस्जिद आयशा जे पासे में हरम जी हद खां बाहर अज ताईं भी उहा जगह मौजूद आ जिते सोने हजरत ज़ैद आशिक के वठी आया त हरम खां बाहर वठी पोइ हिन के फाई चाढ़ियो तख्तेदार लड़कायो था हजरत ज़ैद के आने उन्हें फाई जे तख्ते ते बिहारन था ओ ज़ैद अज तो के फाई
चाड़ींदासी या त मोहम्मद करीम जो दीन छॾे दे मुस्तफा जी गुलामी छॾे महबूब जी गुलामी छॾे न त अॼु तोखे फाही चाड़ींदासी हज़रत ज़ैद तू फरमाए ही त हिकिड़ी मुंहिंजी जान आहे पर जेतिरा मुंहिंजे बदन ते वार आहिनि ओतिरा मुंहिंजा सिर हुजनि मुस्तफा तां कुर्बान करे छॾींदुसि पर कॾहिं बि पंहिंजे यार जो दर न छॾींदुसि मुंहिंजे हिन मथे ते जे कोड़े हुअनि किपार वारे वारे वॾिया सिसीअ खे सवार तॾ बि तंद तवार मूं मथां मङणा जेॾी महिल तख्तेदार ते आंदो अचनि ओ ज़ैद का तुंहिंजी आख़िरी तमन्ना हुजे को तुंहिंजो आख़िरी इरादो हुजे त ॿुधाए का आख़िरी ख़्वाहिश हुजे त ॿुधाए फरमाए थो हा मूंखे छॾियो त बरकत निमाज़ नफ़िल शुक्राने जो पढ़ा जो अॼु मुंहिंजो सिर मुस्तफा जे ग़ुलामी में क़ुर्बान थी रहियो बरकत नफ़िल पढ़ियो अथई बरकत नफ़िल पढ़ी चे तो हाणे केरु कोन्हे जो मुंहिंजो न्यापो मुंहिंजे महबूब खे पहुचाए ओचितो हवा जो झूठो लॻो तेज़ हवा जो झूठो लॻो आहे अखियुनि में लुड़काणे चवे थो ओ हवा वञ मुंहिंजे मदीने वारे मीर खे मुंहिंजा सलाम वञी चओ चईसि अॼु आशिक तुंहिंजे दीन जे मथां पंहिंजी जान कुर्बान करे रहियो बाद सबा मदीने दे शानू मेरा देवी पैगामे जी वसती झोंक उजड़ गई उसकी बिन सजना देवो इथा जीवन यार हराम फरमाए तो ओ हवाए मुझे दिल पर के मुझे सलाम चढ़ जाए चईस अर्ज करीस अज आशिक तुझे दीन ते पंहिंजी जान कुर्बान करे रहियो आहे ओॾो महबूब मस्जिद नबवी में वेठा आहिनि सहाबा किराम सां वेठा आहिनि ओचितो हुज़ूर जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया ॿिन्ही जहान जा सरदार रोअनि था फरमाइनि था वालैकुम सलाम वालैकुम सलाम सहाबी था चवनि या रसूल अल्लाह रूह छो था कंहिंखे सलाम जो जवाब था ॾियो पाण फरमाइनि था वाह वाह मुंहिंजो ग़ैबदान नबी वाह वाह मुंहिंजो सुहिणो नबी ग़ुलाम किथां बि सॾींदो आहे पर उन जो इल्ला बलगनी सौतू साईं फरमाइनि था पंहिंजे ग़ुलामनि जो आवाज़ मूं ताईं पहुचंदो आहे हिजरे नबी में कहां बेसर गई तड़पे जो हम यहाँ तो मदीने खबर गई तड़पे जो हम यहाँ तो मदीने खबर गई भर दो मेरा भी जाम बड़ी जी देर हो गई भर दो मेरा भी जाम दो घुट पिला दे साकिया अखियां दे जो मचो बैठे तृष्णा काम बड़ी जी देर हो गई दर पे खड़ा गुलाम बड़ी सुभान अल्लाह हिन आशिक रुनुआ हिन जा लुड़का हारिया
होॾो मुस्तफ़ा करीम जी जा जवाब ॾिना आहिनि। हे आशिक सारी दुनिया जे मोमिननि जे लाइ इश्क जो अज़ीम मिसाल कायम करे वियो त इश्क वारा महबूब जे गुलामी में सिर कुर्बान करे सघनि था पर मदीने वारे जो दर नथा छॾे सघनि। हाँ जाती वारा पोजे इश्क जे रस्ते में माण्हू खिलन त पिया खिलन, ताना मिलन त पिया मिलन, मेहणा मिलन त पिया मिलन। जेकॾहिं यार जे ख़ातिर महबूब जे ख़ातिर दुनिया रुसे थी त रुसण ॾे, मदीने वारे जे दर जी गुलामी न छॾबी। सल्लल्लाहु अलैहि या नल खे चइजो मुझ करे पोइ वारी अल मुझ पिरीअ खे चइजो प्यादल आया पंध में, प्यादल आया पंध में तुंहिंजे लाइ वेचारी अल मुझ पुनल खे चइजो के चुन जो ॾिसां तॾो जीउ थियो जो जॾो मदनीअ जो शल ॾिसां तॾो ओ पंध परे पर वॾो मंज़िल आया मारी अला मुंहिंजे पुनल खे चइजो। महबूब जे रस्ते में जे आयो त मर्द थी पाण मल्हाए ॾेखार जाए, नमाज न छॾ जाए, ज़िक्र न छॾ जाए, सुन्नत न छॾ जाए, शरीयत खां मुंहुं न मोड़ जाए, महबूब जे गुलामी खां कंध न कढाए जाए। दुनिया रुसे थी त मर पई रुसे, दुनिया कावड़जे थी त उकी कावड़जी वञे, पर जे महबूब राज़ी आ त तुंहिंजे वार खे बि विंगो कोन करे सघंदा। महबूब जी गुलामी हासिल कभी न जे महबूब जा गुलाम थियण चाहियो था त नमाज 5 वक्त पढ़ो। मां तव्हां सभिनी दोस्तनि अहबाबनि खे गुज़ारिश थो कयां, मुंहिंजे मोहतरम सरदारनि खे, मुंहिंजे साईं मुअज़्ज़िज़ जेकी तव्हांजे क़ौम जा चङा मुड़ुस आहिनि, मां उन्हनि खे बि गुज़ारिश कंदुसि त 5 वक्त नमाज़ पढ़ो, सुहारी मुबारक रखायो, पंहिंजे राज रैयत सां मुहबत ऐं शफ़क़त सां पेश अचो। रब तव्हांखे इज़तूं ॾिनियूं आहिनि, रब तव्हांजे माल मिल्कियत में इज़त में अञा वधीक तव्हांखे बरकतूं अता फरमाईंदो। पंहिंजे राज जे मथा छपर ऐं छांव बणिजो, उन्हनि सां मरवत ऐं महिरबानी सां पेश अचो। ग़रीबनि खे पंहिंजे बचनि वांगुरु, पंहिंजे औलाद वांगुरु, उन्हनि जे न्याणियुनि ऐं नंगनि खे पंहिंजनि नंगनि वांगुरु सम्झो। अल्लाह तव्हांजे इज़त खे ॾींहों ॾींहुं वधाईंदो, रब शल तव्हांखे ॾुखियो ॾींहुं न ॾेखारींदो। वधा महबूब जे फर्मा बरदारी वारी वाट इहा आहे जंहिंमें ॿिन्ही जहाननि जी कामयाबी आहे। महबूब जे सुन्नत ते अमल कयो, शरीयत जी ताबेदारी कयो, सालिहनि जी सोबत में वेहो, सालिहनि जी संगत में वेहो, अल्लाह वारनि जी सोबत में वेहो, जिते विसरियो रब याद अची वञे, जिते मुर्दह दिल जो इलाज थिए, जिते गाफिल दिल ज़ाकिर बणिजी वञे, जिते महबूब जी मोहब्बत जो वखर मिली वञे। वरी वरी उन सोबत में, वरी वरी उन मजलिस में वे, जे महफिल में अल्लाह जे मोहब्बत जी ॻाल्हि मिले, जे महफिल में मदीने वारे मीर जे इश्क वारो सौदो नसीब थिए। पुट ठिकर कुंभार वटि मिलंदो आहे, सोन सोनार वटि मिलंदो आहे, लोह लोहार वटि मिलंदो आहे, कपिड़ो कपिड़े वारे वटि मिलंदो आहे, पर महबूब जी मोहब्बत अल्लाह वारनि वटि मिलंदी आहे। उन सोबत में, उन संगत में वेहो ऐं अल्लाह ताला जो ख़ौफ रखो, अमल सालिह कयो। वअदल्लाहु अल्लज़ीना आमनू वअमिलु सालिहात मिनहुम मग़फ़िरतुन व अजर। वाइदो माण्हुनि सां जेके अमल सालिह था कनि, ईमान आणे पोइ अमल सालिह था कनि, उन्हनि सां रब जो वाइदो आहे मिनहुम मग़फ़िरतुन व अजरन अज़ीमा। अल्लाह ताला उन्हनि जा गुनाह बि मेटे माफ़ करे छॾींदो, उन्हनि जी मग़फ़िरत बि कई वेंदी, उन्हनि खे अजर अज़ीम वॾा इनाम अता कया वेंदा।
अहिड़ा इनाम माला आइनुन रात वला उज़ुनुन समियत वला खतर अला क़ल्ब बशर, न तव्हांजे अखियुनि ॾिठा, न तव्हांजे कननि ॿुधा, न तव्हांजे दिल में अहिड़ो ख्याल आयो हूंदो। उहे नेमतूं रब उन्हनि मर्दनि जे लाइ ठाहियूं आहिनि जेके अमल सालिह कंदा आहिनि। अमल सालिह इहो आहे। अल्हम्दुलिल्लाह अल्लाहु आमीन। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। रब्ब इग़फिर वरहम अंत खैरुर राहिमीन वंसुरना अल्लाहुम्मा अंत खैरुन नासिरीन वहफ़िज़ना व अंत खैरुल हाफ़िज़ीन। अल्लाहुम्मा या रब्ब बिल मुस्तफ़ा बल्लिग़ मक़ासिदना वग़फ़िर लना मा मज़ा या वासिअल करमी। अल्लाहुम्मा हब्बिब इलैना al-ईमान वज़य्यिनहु फ़ी क़ुलूबिना वकर्रिह इलैना al-कुफ़्र वल-फ़ुसूक़ वल-इस्यान वजअलना मिनर राशिदीन। अल्लाहुम्मा जअलना मिनर राशिदीन। अल्लाहुम्मा जअलना मिन इबादिक as-सालिहीन al-मुख़लिसीन। अल्लाहुम्मा जअलना मिनल लज़ीना ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी। या अल्लाह इन सारी मजमे ते पंहिंजो रहमतूं बरकतूं नाज़िल फरमा। कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह, बीमारनि खे शिफ़ा नसीब कर, दर्दमंदनि जा दर्द दूर कर, साइलनि जा सुवाल पूरा कर, मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं माफ़ फरमा, हाजतमंदनि जूं हाजतूं रवा फरमा। या अल्लाह पंहिंजे मेहर जा मींहं वसा, पंहिंजे रहमत जूं बरसातूं वसा। या अल्लाह पाणी में बरकत विझ, सिंधु नदी खे वहंदड़ ऐं आबाद रखिजां। या अल्लाह असांजी प्यारी सिंधु नदी खे मुंहिंजा मौला धाड़ेलनि ऐं लुटेरनि खां बचाइजां। मुंहिंजा मौला जीअं इहा सिंधु नदी सिंध खे सैराब करे रही आहे, इन खे जारी ऐं सारी रखिजां, क़यामत ताईं इन खे वहंदड़ रखिजां। मुंहिंजा मौला इन सिंधु नदी ते मथूं रुकावटूं या बंदिशूं असांजे बदअमलनि जे करे मथां के पइजी वञनि, मुंहिंजा मौला इन रुकावटुनि खां सिंधु खे आजो कजां। मुंहिंजा करीम रब, हे मुंहिंजा मालिक महिरबान, हिन पूरे इलाइक़े ते पंहिंजूं रहमतूं बरकतूं नाज़िल फरमा। हिन मजमे में जेकी बाना पंधड़ा करे आया उन्हनि जा पंध पंहिंजे दर ते क़बूल कर। सभिनी ते रहमतूं बरकतूं नाज़िल फरमा। जे मुश्किल में हिन उन जूं मुश्किलातूं माफ़ कर। असां सभिनी खे मदीना मुनव्वरा जी हाज़िरी नसीब कर। इश्क ऐं अदब सां हबीबनि जे दर जी हाज़िरी नसीब फरमा। गुंबद ख़दरा जा नूरी निज़ारा अखियुनि सां ॾेखार। महबूब जे बारगाह बेकस पनाह जी हाज़िरी नसीब फरमा। करीम रब असांजा हथड़ा ख़ाली न मोटा। हिन सारी जमात ते राज़ी थी जन ही महफ़िल सजाई आहे, ख़र्च कयो आहे, मेहनत कई आहे। जेकी हिन महफ़िल में विखूं भरे आया आहिनि तन सभिनी ते राज़ी थी। सभिनी जे दिलनि जो जायज़ मक़सद मतलब मुरादूं पूरियूं फरमा। या अल्लाह हिन मलकानी बिरादरी जे मथां पंहिंजूं ख़ुसूसी रहमतूं नाज़िल फरमा। या अल्लाह इन्हनि खे पंहिंजी रिआया जे लाइ रहमत जो छपर ऐं छांव बना। या अल्लाह आज ते हिन भाग ते पंहिंजूं रहमतूं नाज़िल फरमा। करीम रब पंहिंजे हबीब जे सदके तोखे वास्तो आहे मदीने वारे ताजदार जो, सोणे लजपाल नबी जे सदके असांजा हथड़ा ख़ाली न मोटा। हुज़ूर जे अहल बैत अतहार जे सदके, सहाबा किराम जे सदके, या अल्लाह हुज़ूर जे सहाबा किराम जे सदके, या अल्लाह औलिया किराम जे सदके, या अल्लाह बगदाद वारे सोणे गौसे आज़म दस्तगीर जो वास्तो थे। सोने गौसे आज़म दस्तगीर जे सदके हिन जमात ते राज़ी थी। जेकी भी दिलनि में मुरादूं खणी आया आहिनि तन सभिनी जूं मुरादूं पूरियूं फरमा। या अल्लाह जेके हुज़ूर जा उम्मती जिते भी तकलीफ़ूं जूं तकलीफ़ूं दूर कर। या अल्लाह अमेरिका ऐं इसराइल जे जोर ऐं जबर ऐं बर्बरियत खां मुसलमाननि खे महफ़ूज़ फरमा। या अल्लाह उहे मुसलमाननि खे बेदरेग क़त्ल करे रहिया आहिनि, मुंहिंजा मौला तूं मुसलमाननि जी मदद फरमा। या अल्लाह फ़लस्तीन, लुबनान, कश्मीर जे मुसलमाननि जी मदद कर। इराक जे मुसलमाननि जी मदद कर। या अल्लाह इराक खे ज़ालिमनि जाबिरनि जे कब्ज़े खां आज़ाद कर। या अल्लाह फ़लस्तीन खे आज़ाद कर। या अल्लाह कश्मीर खे आज़ाद कर। मुसलमाननि जी तू ग़ैबी मदद ऐं नुसरत फरमा। अल्लाहुम्मा अंसुरिल इस्लाम वल मुस्लिमीन। अल्लाहुम्मा अय्यिदिल इस्लाम वल मुस्लिमीन। अल्लाह
اللهم عليك بأعداء المسلمين، اللهم عليك بأمريكا وإسرائيل، اللهم شتت شملهم، اللهم شتت شملهم وفرق جمعهم، سر شوكتهم وزلزل أقدامهم ودمر ظهرهم وخرانهم، اللهم أرنا قدرتك، اللهم إنهم لا يكن، اللهم إن الكذب، اللهم إنهم قد بغوا في الأرض، اللهم إنهم يقاتلون المسلمين، اللهم أخذهم أخذ عزيز مقتدر، اللهم اقتلهم كما قتلت عادا وثمود، اللهم ارحم المسلمين، اللهم أيد الإسلام والمسلمين، اللهم اغفر للمسلمين والمسلمات الأحياء منهم والأموات، اللهم اغفر لجميع موتى المسلمين الذين شهدوا لك بالوحدانية وبنبيك بالرسالة وماتوا على ذلك، اللهم اغفر لهم وارحمهم وعافهم واعف عنهم وأكرم نزلهم ووسع مدخلهم ونقهم من الذنوب والخطايا كما ينقى الثوب الأبيض من الدنس، واغسلهم من خطاياهم بالماء والثلج والبرد، اللهم جازم بالإحسان إحسانا وبالإطاعة عفوا وغفرانا حتى يكونوا في بطون الأنهار مطمئنين وبجودك ورضوانك واكفين. اللهم يا رب الأرباب، يا مسبب الأسباب، يا منزل الكتاب، ارحم حالنا واستر عوراتنا وآمن رواتنا يا أرحم الراحمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما، اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين، آمين آمين. استغيث برحمتك يا أرحم الراحمين.